नाज़रीन, पन्नो वाकिल मामा की ख़बर दे रहे आहियूं। इंडिया में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी वारे अमल ख़िलाफ़ मौलवी नज़ीर अहमद काज़ी, इसहाक़ कलवड़, मौलवी आबिद हुसैन रज़वी जी अॻवानी में रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक तफ़सील ॾिसंदासीं इन रिपोर्ट में। जी असां मौजूद आहियूं पन्नो वाकिल प्रेस क्लब ते, जेको हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में इंडिया में गुस्ताखी कई वई आहे। लाल कलवड़ खान का जेको एहतिजाजी रैली कढी वई आहे। अचो त खेसि हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन जो छा चवणु। खान कलवड़ खां निकिरी करे प्रेस क्लब पन्नो वाकिल ताईं पहुती आहे। इन रैली जे कढण जो मक़सदु हीअ आहे, तव्हांखे मालूम आहे त कुझु वक़्तु पहिरियां इंडिया जी हुकूमत, हिंदुस्तान जी हुकूमत जी हिकिड़ी मलूना माई जंहिं ताजदार मदीना जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कई आहे। असां इन जे करे सराप एहतिजाज बणिया आहियूं त हुन हिंदुस्तान जी मलूना माई जे नबी से शान में गुस्ताखी कई आहे। असांजो पहिरियों मुतालबो इहो आहे त हिंदुस्तान जी मलूना माई खे फाई जे फंदे ते चाढ़ियो वञे। पहिरियों असांजो मुतालबो हीअ आहे, जेकॾहिं हिंदुस्तान जी हुकूमत इन मलूना माई खे फाई जे फंदे ते न टंगियो त असां उन वक़्तु ताईं सुख जो साहु न कढंदासीं, घर में न वेहंदासीं सुकून सां, जेतिरे ताईं इन इंडिया जी मलूना माई के फाई जे फंदे ते नथो चाढ़ियो वञे। अदब से बात करूँगा हुदूद के अंदर, और नबी का दीन है सारा दुरूद के अंदर। नबी का नाम आता है तो दीवाने झूम जाते हैं, क्योंकि हिलाल खून है इस वजूद के अंदर। इश्क नबी हो तो हर इबादत कबूल है, इश्क नबी हो तो हर इबादत कबूल है, वरना करो हज़ारों सजदे सब फजूल है। इश्क नबी में दे दिल को इतनी सफ़ाई के दिल आईना बने तो मदीना दिखाई दे। दोस्तों, जीअं त इंडिया के अंदर आक़ाइदो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में गुस्ताखी कई वई आहे, ऐं असां हुकूमत वक़्त खां मुतालबो कयूं था त उन औरत खे सज़ाए मौत ॾिनी वञे, ऐं उन औरत खे कानून जे कठोरे में आंदो वञे, ऐं उनखे सज़ाए मौत ॾिनी वञे। छो त रूए ज़मीन ते जेके मुस्लमान रहनि था उन्हनि सभिनि जी दिलि आज़ारी थी आहे। असांजो माल मिल्कियत औलाद बच्चा, असांजूं जानियूं, असांजो अबो अम्मा सभु हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान जे मथां क़ुर्बान आहे। असांजे आका जे शान में गुस्ताखी कई आहे। इन मालूम असां लाल खान कलवड़ खां पस गिरदान खां जेके बि ॻोठ आया ऐं पन्नो वाकिल पहुता प्रेस क्लब ते हीउ धरणो आहे त जेको बि नबी जे शान में न गुस्ताखी कया इन खे उन पंहिंजी मंज़िल ताईं पहुचायो वञे। जेकर न त असां रोड रस्ता बंदि कंदासीं ऐं पुरअमन एहतिजाज बि कंदासीं। जीअं मुज़ाहिरे जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि इंडिया हुकूमत खां इहो ई मुतालबो कयो आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में जेको गुस्ताखी कई आहे उन खे फिलफोर केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे, न त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु कामरान ॾियो, KKD न्यूज़ पन्नो वाकिल।